रेतीअ मां अपडेट शेयर कंदासीं जिते रेतीअ में हिंदू नौजवाननि ते तशदुद कयो वियो आहे। नौजवाननि पारां एहतजाज कयो वियो आहे। मोहम्मद असलम चाचोर जी रिपोर्ट मूजिब हिंदू नौजवान जो बासण खिलाफ मीडिया सेंटर अॻियां इंसाफ़ लाइ एहतजाज कंदड़ कपिल मेंगवार दीपक अमर चयो त रेतीअ जे बासड़नि पारां असां मथां तशदुद कयो वियो आहे। मुंहिंजो नालो रंजीत कुमार ऐं तेज बहादुर ऐं कांजी ऐं उनके अलावा ॿियो शेख बसके जो पुटु थी सम्झे ऐं ॿियो लालू थी। इहे पाण में ॿई भाउ थी ऐं ॿियो रंजीत ठीकु आहे। इहे पाण में असांखे तशदुद कयो अथई ऐं असांखे चयो त तव्हां कपिड़ा लाहे करे असां सां ग़लति कमु करनि था सम्झे राति कनि था असां सां वरी राति कया पिस्टल धमकी ॾिनी जागा जी इहा ॻाल्हि निकिती त वरी तव्हांखे मारींदासीं। इहो छा आहे यार असांजी अपील आहे DIG पीर मोहम्मद सखर SSP गोपी SS रती खे अपील आहे त असांखे इंसाफ़ कयो वञे ऐं तव्हां ॾिसी सघो था ज़ख़्मी ॾिसो माण्हू खे अॼु असां सां थी आहे कंहिं ॿिए सां थी सघे थी। वेठासीं हुते त 4 ॼणा आया आहिनि पिस्टल हुई हथ में असांखे खईं आहिनि ॿुधियो आहे असां सां नाजाइज़ी कई आहे असां सां ठीकु आहे। 4 ॼणा रंजीत लालू ऐं ॿियो जीज़ो कांजी सतियो ऐं हर कंहिंखे तंग था कनि माना राजो ठीकु आहे। ॿियो नंबर सेठ बसको बि आहे उन को बि मथां